दादू जी राशि जावेद अली पर मोहम्मद हयात कराची प्रेस क्लब पहुंची दाहियों आए त संदसि पुट ऐं धीउ उन जी किफ़ालत हेठि आहिनि, जॾहिं त संदन नानो ऐं मामो उन्हनि खे पंहिंजी किफ़ालत में वठण लाइ मथसि दबाव विझी रहिया आहिनि, जॾहिं त ॿार उन वटि पाण खे महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि। मुंहिंजो सालो अमीर अहमद जेको ज़बरदस्ती मुंहिंजे ॿारनि खे 3 साल यर्गमाल बणाए वेठो। 3 सालनि खां पोइ जॾहिं हाई कोर्ट फ़ैसिलो ॾिनो, फैमिली कोर्ट फ़ैसिलो ॾिनो, सेशन कोर्ट ॾिनो, तॾहिं ही ॿार मूंखे मिलिया आहिनि। ऐं अमीर अहमद जो मुतालबो इहो आहे त मूंखे ज़मीन मुंहिंजी 2.5 एकड़ उन ते कब्ज़ो करणु थो चाहे, जेका मेन रोड दादू में मेन हाईवे सां गॾु आहे। चए थो ज़मीन ॾे, न त ॿारनि जी पचर कोन छॾींदो साईं, ही ॿार तोखे वापसि कर, न त ज़मीन ॾे। मुंहिंजो ॿार कीअं वापसि कयां? ॿारनि जी न को माउ आहे, न को नानी आहे, मां तोखे कहिड़े हिसाब सां ॿार वापसि ॾियां? अमीर अहमद ज़बरदस्ती असांजे घर में गिड़ी मुंहिंजे बाबा अम्मा ऐं मुंहिंजे भाइरनि ते तशदुद कयो अथई। DSP दादू ऐं सिटी ऐं जेको SHO B सेक्शन गॾिजी हुन सां घर में असांजे गिड़िया। मुंहिंजो भाउ खणी आया नदीम अहमद 3 ॾींहंनि ताईं यर्गमाल बणाए वेठा। ऐं जेको आहे उहे ॿारनि जे करे चए थो त मां तोखे बि क़तल कराईंदुसि। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान ऐं जेको गवर्नर सिंध चीफ वज़ीर आला सिंध, सभिनी खे मां अपील थो कयां त असां सां इंसाफ़ करे। हीउ मुंहिंजो औलाद आहे, मूंसां ई रहंदो न, जॾहिं हिननि जी माउ बि न आहे, नानी बि न आहे, छो नथा रहनि मूंसां? अलाह खे मञो, असांखे इंसाफ़ कयो, मुंहिंजा बच्चा मूंसां रहण ॾियो। हिननि खां पुछो न कंहिंसां रहण था चाहिनि, मूंसां रहण था चाहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।